अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर, ॿ ॾींहं इतफ़ाक़ थियो, हिकिड़े ॾींहुं मूंखे अकेलो प्रोग्राम करणो पियो मीर रज़ा ख़ान बजारणी सां, ॿिए ॾींहुं तव्हां वरी हुनजो प्लान कयो ऐं मोहतरमा फरज़ाना राजा सां इंटरव्यू करे आयो। सो प्लान तो कोन, यो प्लान्ड हो जेको हो, पर ॿ ॾींहं पाण हीउ प्रोग्राम पंहिंजो जेको रूटीन वारो सो कोन करे सघियासीं। हिन दौरान केतिरियूं तब्दीलियूं आयूं आहिनि सिंध जी सियासत जे हवाले सां चऊं, पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां चऊं। सभिनी खां आम शइ, अॼु मुस्लिम लीग नून पंहिंजे चूंड मंशूर जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध में बदमनी चोट चढ़ी वई आहे, कराची में एॾो वॾो सान्यो थी वियो ऐं दरगाहुनि ते हमला उहे बि पंहिंजी जाइ ते जारी आहिनि। नवां नाला अची विया, निगरान सेठबलाल चौधरी निसार साहिब जेके ॾिना, जंहिंमें ख़ासि करे पलीअ साहिब नालो शामिलु थी वियो। त हाणे सॼी सूरत हाल आहे। सभिनी खां पहिरीं जेको लोकल गवर्नमेंट वारो पीपुल्स पार्टी छो त उहो कानून वापसि वठी छॾियो, पर वरी बि अॼु सुनवाई हुई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, हल्को फुल्को ज़िक्र हुनजो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी वरी हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में अहम पेशरफ़ थी आहे हिन केस जे हवाले सां, जो चयो इहो पियो वियो, लॻो ईअं पिए त शायदि हाणे जॾहिं सिंध असेंबलीअ पंहिंजो इहो ठाहियलु कानून वापसि वठी छॾियो आहे, तंहिं करे हाणे इहा सुप्रीम कोर्ट मां दरख़्वास्त डिस्पोज ऑफ थी वेंदी। पर अॼु एडवोकेट जेको बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिबु आहे, उन जेको दरख़्वास्त कई चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उहा दरख़्वास्त ॿुधी मंज़ूर कई त इहो डिस्पोज ऑफ न थींदो, पर सुप्रीम कोर्ट इहा ॻाल्हि तय करे पोइ हिन पिटीशन खे उकलाईंदी त लोकल गवर्नमेंट जो कानून हुजणु छा खपे, हुनजो दाइरो केतिरो हूंदो, उहो केतिरो वसी करे सघे थी सूबाई हुकूमत, केतिरी नथी करे सघे। त इहा मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बहितर शइ। हाँ, इहो ज़मीर साहब सां ॻाल्हि पई थी थोरी देरि अॻु, ऐं हुन ॿुधायो त चीफ जस्टिस साहिब खे हुन दरख़्वास्त कई त हीउ प्रीएम्प्ट कयो आहे पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि, ऐं सुभाणे इन शइ जी का गारंटी कोन्हे त हीउ ॿीहर हिन लॉ खे अंडू कोन्हे, वरी पंहिंजी मर्ज़ी या हिन जी जाइ ते को ॿियो हुजे त पोइ सीजे उहा एप्लीकेशन हुनजी मंज़ूर कई, 3 हफ़्तनि जो टाइम हुन में रखियो अथऊं। ऐं ज़मीर साहिब जेका इस्तदा कई आहे कोर्ट खे, उहा इहा आहे त हिकु आइन जो हिकिड़ो आर्टिकल आहे 140A, जंहिंजे तहत लोकल गवर्नमेंट्स ठाहिणियूं आहिनि चइनी सूबनि जे अंदरि, ऐं हर सूबो रिस्पेक्टिव बुनियादनि ते ठाहींदो, बिकॉज़ हू हाणे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। ऐं उन में जेको फाइनेंशियल एडमिनिस्ट्रेटिव ऐं पॉलिटिकल जो कंट्रोल ऐं ज़ाब्तगी आहे, उहा कीअं ट्रांसफर थियणी आहे, त उन ज़मीर साहिब इस्तदा इहा कई आहे त उनजो ख़दो ख़ाल, उनजो जेको मोडस ऑपरेंडी आहे, तरीक़ेकार आहे, उनजो फ्रेम जेको आहे उहो तव्हां तय करे छॾियो। ऐं मुंहिंजो ख़्याल इहा हिकिड़ी तमामु बहितर ॻाल्हि हूंदी, ऐं इहो हिन लोकल गवर्नमेंट वारे हिन सॼी कंट्रोवर्सीअ खे हिकिड़े क़ानूनी तौर ते, आइनी तौर ते ऐं हिकिड़ी लॉजिकल एंड ॾे वठी ईंदो, जिते सुभाणे को बि हुक्मरान पंहिंजे मर्ज़ीअ ते, मे बी एट पीपल्स पार्टी आहे, सुभाणे PMLF हुजे या PMLN हुजे या MKM हुजे या अगेन पीपल्स पार्टी हुजे, त पंहिंजी मर्ज़ीअ सां के इक़्तिदारी बारगेन में जोड़ तोड़ में मुल्क जे वहदत जो या सिंध जे वहदत जो या इंतज़ामी वहदत जो पाण अकेले सिर्फ़ु फ़ैसिलो न करे। जीअं पाण अॻु में ख़दशो ॾेखारियो पियो त शायदि पीपल्स पार्टी ऐं MKM हिकिड़ो प्लान करे वापसि वरितो आहे त इलेक्शन्स खां पोइ वरी असां गॾिजी हुकूमत ठाहींदासीं, वरी साॻियो लोकल गवर्नमेंट जो निज़ाम खणी ईंदासीं, त शायदि उन जे अॻियां बंदि बदिजी वेंदो। हा, तमामु इहो हिकिड़ो क़ानूनी ऐं आइनी तौर ते हिकिड़ो बंदि बि हूंदो ऐं इहा बहितर डेवलपमेंट हूंदी, छो जो हीउ जेको डिस्कशन आहे, कंट्रोवर्सी आहे ऐं तकरार आहे, हिनखे वंस एंड फॉर ऑल सेटल करे दफ़न करण जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे कोर्ट ई हुनखे दफ़न करण जी बहितर पोज़ीशन में आहे, छो त सियासतदान त पंहिंजे फ़ाइदे गेन्स जे लाइ उन ॻाल्हि खे वरी कॾहिं वरी उथारे बि सघनि था, वरी दफ़न करे सघनि था। सो कोर्ट हिनखे आइनी तौर ते दायराकार फिट कंदी त पोइ को बि जेका हुकूमत ईंदी आहे, को माण्हू चाहींदो तरमीम करणु, तरवीज करणु, तकमील करणु, उनखे बहितर करणु, त उनजे लाइ हिकिड़ो दायराकार हूंदो ऐं हिकिड़ो फ्रेम हूंदो जंहिंजे अंदरि हू रही को बि लोकल गवर्नमेंट जो बिल, आइन, कानून इहा अमल करे सघंदा। ऐं सिकंदर, ॿिया इशूज़ बि पाण डिस्कस कंदासीं, पर हाणे लोकल गवर्नमेंट जो हले पियो। लोकल गवर्नमेंट वारो जेको कानून आयो, उनजे ख़िलाफ़ु सिंध में जेका एजिटेशन थी, उन जी सरबराही पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पे कई, ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जो सरबराह पीर साहिब पगारो वो पंजाब जो दौरे ते हो, लाहौर वग़ैरह थी इस्लामाबाद पहुतो। अॼु इस्लामाबाद में हुन तमामु हिकिड़ी डिघी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, साफ़ियुनि तां मुख़्तलिफ़ बि गैर रस्मी ॻाल्हियूं थियूं। त पीर साहिब पगारो जेको हीउ सॼो दौरो करे आयो आहे, ऐं ख़ासि करे हुन हिकिड़ी ॻाल्हि जेका चई आहे त पीपल्स पार्टी ईंदड़ चूंडुनि में शायदि 40-50 सीटूं खणी सघे। ऐं ॿियो जेका हुन ॻाल्हि कई आहे त मुल्क खे असुलु ख़तरा परॾेही कोन्हे, पर अंदरूनी ख़तरा आहिनि। ऐं टी शइ जेका हुनजी हुई त हीउ जेको इताद थियो आहे, ऐं मुस्लिम लीग हिकु थियणु खपे, पर हुनजो इहो त इलेक्शन खां अॻु में मुमकिन कोन्हे, पर इलेक्शन खां पोइ शायदि मुस्लिम लीग खे असां मुतहिद करण में कामयाबु थी वञूं। ॿियो जेको क़ौम परस्तनि था उन्हनि जो इताद आहे सिंध में जेको 22 पार्टियुनि जो, त हुनजो इहो चवणो त 1 to 1 मुक़ाबला थींदा ऐं हिकिड़ी बहितर पोज़ीशन में असां हूंदासूं।
ऐं उहा ई हुई त लोकल गवर्नमेंट जे हवाले सां त उन जो चिटो मौक़ो छो त असां हिन जे ख़िलाफ़ु जुदोयत कई आहे त जेकॾहिं असां इक़्तिदार में सुभाणे अचूं था त असां इहो साॻियो निज़ाम ज़ाहिर कीअं था आणे सघूं। पर MQM ते उन्हनि जो त MQM सां इताद ऐं माना पीर साहिबु पघारे पाण त को हिकिड़ो बिल्कुलु चिटो जवाबु न ॾिनो, पर मुस्लिम लीग फंक्शन जे हिकिड़े ॿिए अॻवान इम्तियाज़ शेख सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणो त MQM खे असां नज़रअंदाज़ नथा करे सघूं। हुन वटि 50-52 सीटूं आहिनि, मैंडेट आहे, त ज़ाहिर आहे हुनखे नज़रअंदाज़ करे असां कीअं सिंध में हुकूमत करे था सघूं। इन ॿियनि लफ़्ज़नि में त माना सियासी मजबूरी बणिजी वई आहे ऐं MQM सां इताद ज़ाहिर हुन खां सवाइ इताद करण खां सवाइ हुकूमत बि मुस्लिम लीग फंक्शनल या हुन इतादी नथा करे सघनि। असां हाणे पीर साहिब जे दौर जा 2 पासा आहिनि, हिकिड़ो त मुल्की आहे, तमामु बहितर ॻाल्हि आहे त उहो आयो आहे पंजाब जे दौरे ते वियो, इस्लामाबाद बि आयो, तमामु पुरवकार लंच जो एतमाम हो। ऐं कल्ह शेख रशीद साहिब सां कल्ह शेख साहिब हो, उन सां बि आहे, शेख साहिब खे एजाज़ लॻे काफ़ी लाल हवेली यात्रा थी, उन्हनि खे घणनि खे ख़्वाहिश आहे त मुस्लिम लीग हिकु हुजे, पर इहो मुस्लिम लीग अल्फ़ाबेटिकल आर्डर तब्दील थींदो रहंदो आहे। एक्चुअली हिकु उहा आहे जेका एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस हूंदियूं गॾु थींदियूं क्लब कंदियूं पंहिंजे जाइ ते। पीर साहिब जे बारे में हिकिड़ियूं 2 आहिनि ऑब्ज़र्वेशन्स। हिकिड़ो इहो त पीर साहिब जंहिं तरीक़ेकार सां हमेशह इहो आहे त पीरनि जे बारे में या हुर जमात जे बारे में त जमात उते टॉप ते हूंदी, हिन जमात खे थोरो रखियो आहे साइड ते ऐं सियासी जेको आहे हुनजी सोच या फ़िक्र या हुनजो अमल उनखे थोरो न अॻिते वधायो आहे, जंहिंजे करे तव्हां सिंध में उनखे पज़ीराई मिली आहे ऐं मुल्की लेवल ते बि सभु माण्हू गॾिजनि पिया। पर जेको पीर साहिबु इहो स्टेटमेंट कयो आहे, स्विपिंग स्टेटमेंट, त पीपल्स पार्टी खे 30-40 या 40-50 सीटूं मिलंदियूं, मुंहिंजो ख़्यालु इहो मुनासिबु न आहे। पीर साहिब खे अहिड़े क़िस्म जी जेका एस्टिमेशन आहे ऐं अहिड़े क़िस्म जी जेका तकबंदी आहे या लफ़्ज़ी तुकबंदी आहे या अहिड़े क़िस्म जी जेका न्यूमरिक्स आहे उन में पवणु न घुरिजे। ओवरऑल पीपल्स पार्टी लाइ माहौल टफ आहे, सिंध में मुक़ाबला बि थींदा, 1-to-1 बि थींदा, कुझु जाइनि ते, कुझु जाइनि न थींदा, काफ़ी हैवी वेट्स उन्हनि गॾु बि कया आहिनि ऐं मुल्क में पंजाब में फेवरेबल आहे माहौल NTPP ऐं नवाज़ लीग में तव्हां ॾिसो त डज़ननि जे हिसाब सां माण्हू हर रोज़ कंहिं न कंहिं फॉर्म में कॾहिं बलूचिस्तान मां, कॾहिं KP मां, कॾहिं पंजाब मां वञी रहिया आहिनि। सिंध में उहो तइदाद कोन्हे, पर सिंध में हुननि इतिहाद ठाहे वरिता आहिनि पीर साहिब सां, 2 धुरनि सां, त शायदि उहो हिकिड़ी प्रॉक्सी सिंध त उन्हनि पीर साहिब जे हवाले करे छॾियो आहे। हा, त इन हवाले सां त पीर साहिब खे एॾी स्वीपिंग स्टेटमेंट्स न ॾियणु घुरिजनि इलेक्शन खां अॻु में। ऐं सुभाणे जेका असांजी आहे कथक काठ ऐं जेको वॾा एनालिस्ट आहिनि, जेके वॾियूं सर्वे हाणे तव्हां ॾिठो त SDPI हैरल्ड बि हिकिड़ी सर्वे कई जेका पोएं हफ़्ते ई लॉन्च थी ऐं उनखां अलावा ॿियूं IR जी बि सर्वे आई आहे। पीपल्स पार्टी हिन वक़्तु आहे मक़बूलियत में घटि एन खां, पर हू थोरो 4-5% इंक्रीज़ थी आहे ऐं एन वधी रही आहे, उन जे PTI किरी रही आहे। उहो पंहिंजे जाइ ते हिकिड़ो सीन आहे त उन में इहो जेका नंबर गेम आहे, कंहिंजूं केतिरियूं सीटूं हूंदियूं, 50 हूंदियूं, 40 हूंदियूं, इहो मुनासिबु कोन्हे। ऐं पीर साहिब जी इहा जेका आहे सोच त समूरनि खे गॾाइजे, पर हाणे उन में ही अॼुकल्ह इन जो मतिलबु इहो आहे त पीर साहिब तइ करे छॾियो आहे त हाणे पीपल्स पार्टी सां ठहणो कोन्हे। हाणे बेशक जेके बि धड़ा आहिनि लीग जा, उन में एजाज़ लका, शेख रशीद आहे, वस्ती आहे, अलॻि ॿिए ते उन में प्रॉब्लम हिननि खे ॿियूं त सभु हिननि जो क्लब थी वियो आहे। हम ख़्याल नवाज़ लीग जे वेझी आहे, पीर साहिब नवाज़ लीग जे वेझो आहे, सिर्फ़ु काफ लीग जेका आहे उहा ग्रिड मां निकिरी पीपल्स पार्टी जी ग्रिड में अची वई आहे, उन में हिननि खे प्रॉब्लम अचे पियो। पर हीअ अॻिते हली लॻे ईअं थो त जेको हीअ हाणे कैटेगरी सेटअप ईंदो 16 खां पोइ, त उन में घणियूं अञा लीगूं शायदि इंज़माम थिए, पर इंज़माम जी ॻाल्हि हिन वक़्तु पॉसिबल कोन्हे। हर कोई इन में आहे त इहो फ़िलहालु इलेक्शन लड़ूं, क्लब कयूं, इतिहाद कयूं, अलायंस कयूं, उन खां पोइ खटी अचूं, पोइ ॾिसंदासीं। छो नवाज़ लीग नथी चाहे त इन्हनि नंढनि पार्टियुनि खे शेख रशीद आहे, एजाज़ लका, पीर साहिब जी हिकिड़ी स्ट्रेंथ आहे, या हम ख़्याल जी उनखां वधीक इलेक्ट्रोल स्ट्रेंथ आहे, काफ जी उनखां अञा वधीक ई, त इन्हनि खे हिकदमि ईअं जोड़िजे, ईअं न जोड़िजे जो नवाज़ लीग मुतासिर थिए। त बहरहाल पीर साहिब जो पॉज़िटिव दौरो आहे, सुठियूं आहिनि डेवलपमेंट्स, पर पीर साहिब खे इन्हनि ॻाल्हियुनि खां इज्तनाब करणु घुरिजे। छो जो माण्हू उते सिंध जे अंदरि इहो अॻे बि तव्हांखे यादि आहे त जेके बि NTPP फोर्सिस हूंदियूं उहे समूरियूं पीपल्स पार्टीअ जे मुख़्तलिफ़ मामलनि ते अटैक कंदियूं। पोइ जेको सिंध जो माण्हू आहे उहो उनखे नथो पसंदि करे ऐं इहे जेको बि इहे अलायंसिस ठहनि था माण्हू आहिनि, उनखे सियासी गुफ़्तगूअ जो को मोडस ऑपरेंडी अहिड़ो रखणु घुरिजे जो उहो इहो बि ख़्यालु रखनि त उते माण्हू ॿुधणु छा थो चाहे। उते माण्हू रुगो पीपल्स पार्टी जी सिंध में मुखालफ़त ॿुधणु नथो चाहे, उते माण्हू चए थो तव्हांजो प्लान कहिड़ो आहे, तव्हां ईंदा त छा कंदा, मसलन तव्हां लोकल गवर्नमेंट आणींदा न आणींदा, मसलन तव्हां ख़ुशहाली केतिरी हूंदी, तरक़ियाती कम केतिरा हूंदा, डिवाइड केतिरी हूंदी, तव्हांजी पॉलिसीज़ कीअं हूंदियूं। रुगो इहो जेका नंढी ऐं हिकु अधु पॉइंट ते मुखालफ़त आहे, उन बुनियाद ते सियासी पार्टियुनि खे सिंध जे अंदरि जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि, हीअ जेको पीर साहिब ॿियो बि आहे, इन्हनि खे हिकिड़ी पंहिंजी ब्रॉड बेस्ड ऐं हिकिड़ी तमामु वॾी डिवाइस करणु घुरिजे स्ट्रेटजी, जेका रुगो NTPP सेंटर्ड न हुजे पर सिंध सेंटर्ड हुजे, जंहिंजे अंदरि ऐं मुल्की उन सां उनजो लिंकेज ज़रूरु हुजे, जंहिंजे अंदरि ही कमु करे ॾेखारण जी हिकिड़ी ॻाल्हि कनि ऐं हिकिड़ो प्लान ऑफ एक्शन हुजे, न कि रुगो सियासी जोड़ तोड़। छो जो माण्हू आम माण्हू इन्हनि प्लान्स ते घटि वेंदो आहे, पर अल्टीमेटली माण्हुनि खे फ़ाइदो ऐं जेको लॉन्ग टर्म फ़ाइदो आहे ऐं जेको दूर रस नतीजा आहिनि उहे निकिरंदा अहिड़नि प्लान्स मां आहिनि।
न पर तव्हांजे खां कोई दूर थी विया आहिनि फंक्शन लीग बिल्कुलु, वारा कोई दूर ऐं मुस्लिम लीग खे गॾाइण जे हुन में आहिनि मूड में मुतहिद करण जे मूड में पीर साहिबु जेको पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हायो उहो तमामु सख़्तु ज़बान ऐं सम्झां थो त हुन चयो त जीअं हिन मुल्क खे बर्बादु कयो आहे हिन हुकुमरान जीअं तबाह कयो आहे ऐं इदारा ख़तमु थी विया आहिनि लॻे इहो थो त पाकिस्तान सां नफ़रत आहे हिननि हुकुमराननि खे ऐं उहो को प्लान पिया कनि पाकिस्तान सां पर पीर साहब त तबाही बर्बादी ख़ुदि हिसो रहियो आहे 4 साल पीपल्स पार्टीअ सां मुशरफ जा 5 साल जी जेका पोयां रीसेंट हिस्ट्री आई आहे मतिलबु जॾहिं खां तव्हां ॾिसो त जेके बि गवर्नमेंट्स आयूं आहिनि त उन्हनि जो त ख़ुदि मतिलबु हाणे बि हीअ त पीर साहब हाणे पीर थियो आहे पीर पगारो हिन जो वालिद साहिबु हो ऐं हिन जी जेका जमात हुई उहा त जेको पाकिस्तान क़ाइमु थियण खां वठी कंहिं न कंहिं फॉर्म रही आहे त हिन मुल्क जे अंदरि जेका बि तबाही आहे उनजो हिसो रुगो हुकुमरान जेके हिन वक़्तु मौजूदु उहे न आहिनि पर सभु जो सभु पॉलिटिशियन ऐं सभु जो सभु स्टेक होल्डर्स हिन हुकूमत जे 5 सालनि जी ॻाल्हि पियो करे ऐं हिननि 5 सालनि में ज़ाहिर आहे जेको पीपल्स पार्टी सां इताद कयो उहो अॻूणे पीर साईं पगारे कयो ऐं उहो पहिरियों भेरो हो मुस्लिम लीग फंक्शनल जे तारीख़ में त उहो पीपल्स पार्टी सां जंहिंसां हमेशह मुखालफ़त रही हुन सां हुननि इताद कयो ऐं गॾिजी हलिया जेसिताईं पीर साईं पगारा हुआ उहे तेसिताईं त हिन इताद में के असांखे एॾा के लोॾा नज़र कोन आया पर जीअं ई पीर साहिबु पगारो आयो नओं ऐं वरी मथां पीपल्स पार्टी एॾो ज़बरदस्तु अज़ीम तोहफ़ो ॾिनो सिंध जे माण्हुनि खे त ज़ाहिर आहे पीर साहिबु पगारो हुननि खां दार थी वियो पर हू इहो थो चए त हिननि हुकुमरान शायदि पाकिस्तान खां प्लान वरितो आहे हिन खे नफ़रत आहे पाकिस्तान सां उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते पाण इहा ॻाल्हि त मोरालेस एमक्यूएम में करे थी हू बि चवनि था त 5 साल हुकुमराननि तमामु वॾी ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ किराया आहिनि ऐं 4 साल त पीर साहिब जन बि वेठा 4 साल नेशनल पीपल्स पार्टी बि वेठी 4 साल त ANP बि वेठी 4 साल त उहे जेके प्रॉक्सी सिंध में का अहिड़ी धुर हुई हिकिड़ो वक़्तु हो अरबाब गुलाम रहीम बल्कि 4 साल ऑलमोस्ट मुल्क खां ॿाहिरि हो हिन जे पार्टी में नुज़रत पठाणी हिकु ॿियो माण्हू हो ऐं हू जेको हिकु रायमू साहिबु हो ऐं उनखे छॾे करे बाक़ी अलाह अला ख़ैर सलाह आहे त हीअ सभु जो सभु पार्ट एंड पार्सल आहे उन सॼी लुत्फ़ जो उन सॼे फ़ाइदे जो अॼु जॾहिं आख़िरी हिसाब किताब जो वक़्तु आयो आहे त MQM में जंप कयो आहे महीनो अॻु ऐं पीर साहिबु वारनि त ख़ैर हिननि पीर साहिबु वारनि ऐं हिननि खे इहो फ़ाइदो थियो त हिननि जंहिं बुनियाद ते जंप कयो उन्हनि जो हुनखे माइलेज तमामु वॾो थियो आहे लोकल गवर्नमेंट जो न रुगो पीपल्स पार्टी खे लॉ वापसि वठिणो पियो पर हिननि जो स्ट्रक्चर एॾो वॾो ठही वियो आहे जो हुन मां सियासी तौर ते नवाज़ शरीफ़ जहिड़ो माण्हू हितां लाहौर मां रायवन मां हली वञी पलीअ साहिब जे घर वञे थो त हू कादर मक्सी सां मिले थो ऐं हू जलाल मोहम्मद शाह सां मिले थो ऐं हू पीर साहिब सां मिले थो ऐं हुनखे क्लब करे थो जेको मायूब शयूं हुननि जी सियासत तव्हांखे यादि आहे त इहो हिकिड़ो वॾो फ़ाइदो थियो आहे पर हाणे MQM जीअं त तमामु उन बैंड वैगन में अञा आख़िर में जंप कयो आहे पोइ महीने त हर को माण्हू हुनखे तव्हां ॾिसो त अपोज़िशन मिलण लाइ तयारु कोन्हे को चौधरी निसार तवाज़ ॻाल्हियूं थो करे सही आहे पर ओवरऑल पाण सिंध में ॾिसूं इहो पीपल्स पार्टी पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो ऐं लोकल गवर्नमेंट वारो जेको इहो बिल आयो हाणे ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे मौक़ो बि हुननि खे मिलियो उन खां पोइ जेका सूरत हाल सॼी चेंज थी आहे हिते त पाण ॾिसूं पिया मुस्लिम लीग नून ॾांहुं माण्हुनि जो जीअं लाड़ो आहे जीअं शमूलियतूं आहिनि पर मुस्लिम लीग फंक्शनल बि असांखे सिंध में हाणे पेर खुड़ींदे नज़र पई अचे उहा हिकिड़ी उन्हनि जी जमात हुई उन्हनि जा मख़सूस हल्का हुआ उतां माण्हू मख़सूस चूंडिजी ईंदा हुआ 4-5 सीटूं जेके नेशनल असेंबली जूं कुझु 10-12 सीटूं सूबाई असेंबली जूं पर हाणे असांखे मुस्लिम लीग हर सत ते नज़र अचे थी ताज़ो जेका ॻाल्हि ॿोल असांजी मुख़्तलिफ़ माण्हुनि सां थी आहे त इमरान ख़ान या नून लीग या पीपल्स पार्टी इहा त UC सतह ते बि हिननि जी तंज़ीम सारी हुई पर मुस्लिम लीग फंक्शनल ते इहो कयो आहे त हर पोलिंग बूथ जंहिं ते 200-300 वोट आहिनि उन ते हिकिड़ो ऑर्गेनाइज़र कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो आहे भाई 300 वोट जेको अॻिते इलेक्शन में पोलिंग एजेंट तौर ॾेई सघे हा ही 300 वोट इहा हिकु तमामु वॾी डेवलपमेंट बहितर थी आहे जेके सिंधी स्पीकिंग माण्हू आया बाक़ी सिंधी जेका जंहिंमें MQM जो वोट घटि हो उन्हनि में को अल्टरनेट न हो पीर साहिब इहो कमु त ज़बरदस्त कयो आहे त मुस्लिम लीग फंक्शनल खे हिकिड़ो अल्टरनेट तौर पैदा कयो आहे ऐं हिननि खे वर्क फोर्स बि आहे ऐं हिननि वटि वर्कर फोर्स बि आहे हिननि वटि स्पिरिट बि आहे ऐं हिननि थोरो जमायत खे पोइते बि रखियो आहे ऐं इहा हिकिड़ी वॾी आहे बहितर डेवलपमेंट आहे हाणे इहा ट्रांसलेट केतिरो थिए थी इनटू इलेक्ट्रोल स्ट्रेंथ घणा वोट खणनि था ऐं केतिरा मुक़ाबला सख़्तु थियनि था केतिरियूं सीटूं खणनि था उनखां पोइ ही परफॉर्म कीअं था कनि ऐं जेकॾहिं हुनखे सुभाणे मौक़ो मिले थो MQM सां जी इक्वेशन कीअं हूंदी नवाज़ लीग सां कीअं हूंदी पार सेंटर रिलेशनशिप जेको आहे प्रोविंस सेंटर उहो कीअं हूंदो त इहे शयूं कुझु ॾिसण जूं आहिनि पर हिकिड़ी इहो बहितर ॻाल्हि थी आहे तय ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि हिकिड़ो बाक़ाइदा अल्टरनेटिव क़ुवत अची वई आहे हर उहो माण्हू जेको पीपल्स पार्टी खां नाख़ुशि हो या उते टिकट न पई मिले या उन्हनि सां एग्री न पिए थियो त उनजे लाइ प्रॉब्लम हूंदो काॾे वञे
सही। काफ लीग जी क़यादत में ॿाहिरि त पीर साहब जीअं घोष पक्ष मार फ़ैसिलो कयो या कई माण्हू आहिनि पप्पू शाह खां वठी तव्हां ॾिसो त हर रोज़ नंढा वॾा लीडर कंहिं न कंहिं फॉर्म में 10-15 छोटा मोटा ऐं शायदि निगरान हुकूमत खां पोइ अञा इहा तेज़ी अचे हिन मामले में। निगरान जीअं सेटअप ईंदो तमामु वॾी तेज़ी ईंदी उनजे अंदरि हिकिड़ी वॾी थ्योरी इहा बि आहे। उहो पीर साहब तव्हां ॿुधाई पिया ॻाल्हि त उहो पाण बि कॉन्फिडेंट आहे। उहो इहो आहे पीर साहब खे बि इहो काफ़ी माण्हुनि जो राब्तो आहे त जीअं ई निगरान वेंदी त पोइ पीपल्स पार्टी जा अहिड़ा कई उमेदवार जिनखे सीट्स न मिलंदियूं या एकोमोडेशन मामलो हूंदो घणा माण्हू अञा उॾरी हेॾां ईंदा ऐं मे बि कुझु माण्हू हेॾां बि उॾरी होॾे वञनि छो जो आख़िरी वक़्त ते कुझु टिकटूं त हीअ कोन ॾेई सघंदा रश थी वेंदी पर फंक्शनल लीग वटि अहिड़ी रश न आहे सॼी सिंध में। कुझु अहिड़ा तक आहिनि जिते हुन सां प्रॉब्लम आहे पर उहो बहितर इहा ॻाल्हि आहे हिकिड़ी अल्टरनेटिव आहे हिकिड़ो। टाइम ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर हाणे ढंढ जा पखी असां चवंदा आहियूं त उहे उन्हनि जी मर्ज़ी आहे कॾहिं हुन पार वञनि कॾहिं हुन पार उॾामी ऐं इहा सीज़न जेका ईंदी आहे इलेक्शन जी सीज़न हूंदी आहे उन में त ईअं उॾामूं इहे पियूं हलंदियूं आहिनि। सो हाणे केरु केॾां थो वञे केरु केॾां थो वञे आख़िरी पोज़ीशन छा थी वञी बीहे उहो त ज़ाहिर आहे जीअं हाणे टाइम वेझो ईंदो चूंडूं तीअं सफ़बंदियूं हिकिड़ियूं बिल्कुलु क्लियर थी वेंदियूं त केरु कहिड़े पासे आहे केरु कहिड़े पासे आहे। पोइ ज़ाहिर पेर ॿधी माण्हू चई सघंदो त कंहिंजी पोज़ीशन किथे थी बीहे। फ़िलहालु कुझु चवणु हाणे पीपल्स पार्टी वारा चवंदा त असांजूं घटि में घटि 70-80 सीटूं जनरल सीटूं खटींदासीं नेशनल असेंबली जूं। मुस्लिम लीग नून चए थी त असां 100-120 सीटूं असां खणंदासीं। इमरान ख़ान साहिबु थो चवे त मर्कज़ ऐं वफ़ाक़ में असांजो क्लीन मर्कज़ ऐं 3 सूबनि में क्लीन स्वीप आहे बाक़ी हिकिड़े सूबे में शायदि असांजी हुकूमत न ठहे त इन क़िस्म जूं दवाऊं हाणे हर को पियो करे। सो ख़ैर वरी बि चूंडुनि में थिंक टैंक्स आहिनि सर्वे माण्हू कराया आहिनि। हाणे तव्हां चवंदा मुस्लिम लीग नून 2 करोड़ रुपया ॾेई सर्वे करायो आहे जेको हिन जो IR आहे या जेको ईंदा आहिनि पर न हू चवंदा हुआ हुननि पाण हुननि खे पैसा न आहिनि त हर तक ते तक़रीबन 1.5 लख रुपया ख़र्चु अचे थो त उहे ख़र्चु जेको अचे थो उहो हुनखे ॾिनो आहे ऐं हुननि बिल्कुलु अणधुरियो थी उतां कयो आहे। हाणे रिपोर्ट हुननि नून लीग खे ॾिनी आहे त कहिड़ा तक आहिनि जिते तव्हां हारायो पिया कहिड़ा तक आहिनि जिते तव्हां खटणी पोज़ीशन में आहियो त हाणे ज़ाहिर आहे पंहिंजे हक़ में करायो या हू सम्झण पिया चाहिनि त असांजी पोज़ीशन कीअं आहे त इन क़िस्म जा सर्वे ऐं ज़ाहिर आहे थियनि बि था। मुख़्तलिफ़ इदारनि खे बि सियासी पार्टियूं पैसा ॾींदियूं आहिनि हिते रुगो न इंटरनेशनली बि ॾेई सघिजे थो त उहो असेसमेंट ॾींदा बिल्कुलु प्री इलेक्शन ऑन द स्पॉट इलेक्शन ऐं आवाम ते हिकिड़ो नफ़सियाती असर बि पवे थो हिननि जो त इन क़िस्म जी रिपोर्ट्स अचनि थियूं सियासी पार्टियुनि खां फ़ाइदो बि थिए थो। पर उहो जेका तव्हां ढंढ ऐं पखियुनि जी ॻाल्हि कई न उन ते हिकिड़ो लाइट टोन मां ॻाल्हि ॿुधाइण असांजो हिकिड़ो पुराणो लेफ्ट जो दोस्त हूंदो ॿुधाईंदो त इहे जेके सिंध में वॾेरा पीर मीर सरदार आहिनि इहे टिकट जे लाइ जीअं साइबेरिया मां थधि में पखी ईंदा आहिनि हिते चई हिननि खे अगरि इहा ख़बर पए त हाणे टिकट साइबेरिया मां थी मिले त पखियुनि वांगुरु ओॾी साइबेरिया वञनि। हिते इलेक्शन आहे हिते वेंदा बिलावल हाउस वेंदा उतां वरी रायगंज वेंदा उतां वरी केंगरी हाउस वेंदा उतां अञा वरी थोरो राजूनी इतिहाद ऐं थोरो राजूनी जेको टच आहे उहो कराची में त राजा हाउस आहे केंगरी हाउस हाणे पर पीर साहब हाणे मियां साहब आयो त होॾां ख़ैर आहे उन्हनि जो पुराणो घरु आहे उहो राजा हाउस में मतिलबु सिंबॉलिकली ॻाल्हि थी सही ॻाल्हि इहो ईअं आहे जीअं कराची में हिकिड़ो ज़रदारी हाउस आहे ऐं हिकिड़ो बिलावल हाउस आहे बिल्कुलु पर उहो तव्हांखे ख़बर आहे त फरियाल साहिबा जेका आहे उहा कंहिं महिल ज़रदारी हाउस ते हूंदी आहे कंहिं महिल बिलावल हाउस ते हूंदी आहे। इस्लामाबाद में जीअं हिकिड़ो बिलावल हाउस आहे हुननि जो सॉरी ज़रदारी हाउस आहे ऐं हिकिड़ो तमामु वॾो हाउस आहे एवाने सदर हुननि जो सो उहो चवंदा आहिनि त इहे बादशाह उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे त शींहं जी मर्ज़ी आहे त बचा ॼणे या अंडा ॾियसि उहो त सही पर हाणे वरी बि ज़ाहिर ॻाल्हियूं चूंडुनि ते पई थियनि निगरान सेटअप एतिरा ॾींहं जजिस जेके आहिनि रिटायर्ड उन्हनि जा नाला हलिया पिए उन ते कुझु सियासतदान अताउल्ला मेंगल साहिब जो नालो आयो महमूद ख़ान अचकज़ई जो आयो पर फाइनली जेका वञी लिस्ट जेका फाइनल थी जंहिंजो बाज़ाब्ता ऐलान बि कयो चौधरी निसार कल्ह उन में रसूल पलीजे साहिब जो नालो अचानक अची वियो इहो ओचितो किथां आयो अॼु हालांकि इम्तियाज़ शेख चयो पियो त असां पलीजे साहिब खे सपोर्ट था करियूं तव्हांखे यादि हूंदो अॻु में बि PMLN जेके शुरू में अताउल्ला मेंगल ऐं पलीजे साहिब जो नालो वरितो हो कंहिं दौर में पर असीं ख़ुदि एॾो सीरियस न पिया सम्झोसीं न ईअं बाज़ाब्ता नाला हुआ जेके नाला 70 पर उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे अगरि पलीजो साहिबु केयरटेकर थिए थो मुल्क जो वज़ीर आज़म त सिंध जा उहो पंहिंजी जाइ ते आहे पर उहो तमामु वॾो क़ाबिल माण्हू आहे सही तमामु वॾो ॾाहो आहे
वॾो क़ाबिल वकील आहे ऐं वॾो हिकिड़ो क़ाबिल इंसान आहे, कामयाब हिकिड़ो ऐं फर्म मुल्क जी वारो सॼी माण्हू आहे। सियासत जी हा, सियासी सिंध तारीख़ सिंध जे अंदरि NDPP ताक़त हुजण जे नाते हुनजो पेर खुद इलेक्शन में न लॻी सघियो, पर जेको हुन वर्कर क्लास हो जेको सिंध में पैदा कयो ऐं जेको इल्मु शऊर आगई ऐं जेका पाण भराइब ऐं हिकिड़े ग़रीब मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास जे माण्हू खे लोअर क्लास जे माण्हू खे जेका एम्पावरमेंट हिन ऐं शहीद फाज़िल गॾिजी ॾिनी, हुन खां पोइ धड़ा बि थिया अॼु ताईं जेको जंहिंजे अवामी ख़ासि तहरीक करे सिंधी औरतूं जेके सिंधी जीअं औरतूं ऐं उन्हनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। अॼु बि अवामी तहरीक जा कुझु धड़ा आहिनि जंहिंमें अबरार साहब हो रहिया, पर ओवरऑल इहो सॼो जो सॼो इहा हिकिड़ी तमामु वॾी सिंध जी हिकिड़ी उहा हिकिड़ी छा चइजे हिकिड़ी क्रीम आहे या हिकिड़ी सिंध जी उहा हिकिड़ी छतरी आहे जंहिंजे हेठां इहे इहा क्रीम जेका उतां निकिती तव्हांखे एनजीओ में मीडिया में नज़र ईंदी, सियासत में बि आहिनि ऐं सॼी दुनिया जे अंदरि जेके एंटरप्रेन्योर माण्हू आहिनि, डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, सिंध जे अंदरि आहिनि, उनखां वॾी ॻाल्हि इहा त मतिलबु पलीजो साहिब जे बारे में हूअं सियासी तौर ते इल्ज़ाम लॻंदा आहिनि माण्हू पंहिंजी जाइ ते, पर मुल्की लेवल ते इहा हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त PMLN जी पार्टी चौधरी निसार एज़ अपोज़िशन लीडर हुनजो नालो बिसाइड्स 2 रिटायर्ड जज शाकिर जान खे केरु सुञाणंदो आहे मुल्क में, सवाइ न जज ऐं CJ जो सहारो ॾिनोसि 3 नवंबर ते जेका मार्शल इम्पोज़ कई जनरल मुशर्रफ या नासिर असलम ज़ाही न कई रिटायर्ड ब्यूरोक्रेट्स मुल्क में आहिनि, रिटायर्ड टेक्नोक्रेट्स आहिनि ऐं रिटायर्ड जज आहिनि, रिटायर्ड जनरल आहिनि ऐं रिटायर्ड जर्नलिस्ट बि हूंदा, उन्हनि जी रिस्पेक्ट आहे मुल्क में, उनजो उहो अनडाउटेडली, लेकिन सियासतदाननि जो कमु आहे ऐं सियासतदाननि में अचकज़ई साहब हो, ही बि हो, पलीजो साहब जो हाणे नालो आयो आहे असां जहांगीर जो पछाड़ कंदी में तव्हां ॾिठो त अचकज़ई साहब हाणे तयारु नज़र तमामु वॾो एक्टिव हो ऐं सदर मां बि हुनखे गोई थी तव्हां जेकॾहिं मूंखे ऑफर कंदा त मुल्क जी ख़िदमत ऐं करण हुनमें वॾो प्लेयर मौलाना फज़ल रहमान, असफंदयार वली जेके वॾा प्लेयर आहिनि इक़्तिदारी पॉलिटिक्स जा ऐं अलायंस पार्टनर पिया, होॾे बि गुडविल हुई, उहो सभु राज़ी आहे, पर इहो मुंहिंजो ख़्यालु आहे कि चौधरी निसार हिननि वरी बि अॻियां पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहिब जे अॻियां हिकिड़ी टफ चॉइस रखी आहे त हिकु तरफ़ नासिर असलम ज़ाहिद आहे जेको मीर मुर्तज़ा आयो यादि आहे केस, उनजे केस खां कमीशन, ॿिए तरफ़ शाकिर जहान आहे जेको तमामु अपराइट माण्हू आहे, पर आहे त जजिस लाबी जो माण्हू, ख़तरो रहे थो न त सुभाणे ते वरी जजिस कोर्ट ॾे खणी वञनि ऐं को वरी टेक ओवर थी वञे अहिड़ी हिकिड़ी सॉफ्ट टेक ओवर जंहिंजे अंदरि टेक्नोक्रेटिक सेटअप जी टेक ओवर हुजे। ऐं टियों जेको पलीजो साहिबु आहे उहो अगेन, पर पलीजे साहिब जी हिकिड़ी ॿी गिड़ बि आहे पीपल्स पार्टी सां, गुलाम कादर पलीजो पीपल्स पार्टी MP रहियो आहे, ससी पलीजो साहिबु आहे वज़ीर आहे, नाराज़ बि थींदी आहे उन्हनि सां, वरी हुनखे पचाईंदा बि आहिनि, वरी हली बि ईंदी आहे उन्हनि वटि, ऐं पलीजो साहिबु ख़ुदि बि कोई एंटी डेमोक्रेटिक फोर्सिस जो तव्हां ॾिसो न MRD जूं भुट्टो साहिब सां हुनजी गिरड हुई, मोहतरमा सां तमामु बहितर हुई, जेको मोहतरमा शहीद वारो धरणो गॾिजी आहियूं हुननि में बि हयूं त अॼु जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी आई डोंट नो कि उहो छो अल्टीमेटली फ़ैसिलो त कंदो सदर साहिबु, ऐं हीअ सॼी मशावरत थी रही आहे, अॼु असफंदयार वली सां सदर साहिबु मिलियो आहे, चौधरी शुजात साहिब मुंहिंजे ख़्यालु अॼु या सुभाणे जी मीटिंग आहे फाइनल इन मामलनि ते, छो चाहिनि था 2-3 ॾींहं जन रहनि 16 तारीख़ में त इन मामले खे हिकिड़ी तरफ़ कढी, पर अता हिन में हिकिड़ी इंट्रस्टिंग ॿी ॻाल्हि मियां साहिब जो बयानु आयो आहे कल्ह, बल्कि 3 ॾींहं मियां साहिबु चयो जेके असांजा नाला अवेलेबल आहिनि या हुननि जा आहिनि, इन खां सवाइ बि हुकूमत चाहे त असां कंहिं ॿिए नाले ते एग्री करे सघूं था, इहो मुमकिन आहे त हिन नालनि खां सवाइ बि को अचे हुकूमत अञा ताईं पंहिंजा पता छो ई कोन्हे कया, पता हुकूमत छो इन करे न कया आहिनि, हुकूमत चाहे त ही पंहिंजा पता छो कनि, ऐं पता अॼु बि चौधरी निसार जा लेटर कोन लिखियो आहे, कहिड़ी ख़बर त लेटर में इन्हनि 3 नालनि जे जाइ ते का ॿी सिचुएशन अची वञे, उहो त आहे पर हाणे अनाउंसमेंट फॉर्मल या इमरान ख़ान साहिब अॼु चयो आहे, हुन चयो आहे त असांखे नासिर असलम ज़ाहिद खे बहितर सम्झूं था, पर असां अॼु मशावरत कंदासीं सुभाणे ताईं उहो मामिलो कंदासीं। इमरान ख़ान त हिकिड़ी वॾी अॼुकल्ह फोर्स आहे जेका अपोज़िशन में हुननि सां नथी जुड़े, हेॾे बि नथी जुड़े, पर हुनजो को न को इनफॉर्मल गिल्ड आहे जिते तमामु वॾो स्टेक होल्डर आहे सेटअप जो, ऐं हुनजी पूरी पंहिंजी हैसियत आहे, ऐं मतिलबु हेॾे माहौल में त अञा वधीक आहे त पोइ माना इक़्तिदार में हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके इक़्तिदार में आहिनि, उन मां हिकिड़ियूं हुकूमत में आहिनि, हिकिड़ियूं अपोज़िशन में आहिनि, ऐं उन्हनि खां सवाइ जेकॾहिं जेके ॿाहिरि वेठा आहिनि उनमें सभिनी खां वॾो स्टेक होल्डर इमरान ख़ान आहे, ठीकु आहे, जमात इस्लामी बि आहे, ॿियूं इमरान रीसेंट फिनोमिना आहे, पर हुन जेतिरो पाण खे कयो आहे टेकअप, पर हीअ जेका रीसेंट सर्वे आई आहे IRA जी, ॿियूं अचनि पियूं पोल्स, उन में त हू किरी रहियो आहे, कल्ह उनजो जवाबु हुन ॾिनो आहे पाण, हू चए थो त असीं पार्टी इलेक्शन में इन्वॉल्व हुआसीं, असां अंदरि ई पाण विढ़ी रहिया हुआसीं त असीं ॿियनि फोर्सिस सां कीअं विढ़ूं, सो इमरान करे पेशावर 23 मार्च ते चवनि था त हू क्लेम थो करे त मीनार पाकिस्तान में पाकिस्तान तारीख़ वॾे में जलसो कंदो, अक्टूबर 2011 हुननि जलसो कयो जितां पाकिस्तानी सियासत जो हीउ जेको जदीद फ्रेम आहे उहो तब्दील थियो पहिरीं दफ़ो, जितां मेमो गेट वारो मामला बि अॻिते पोइ पर उन खां अलावा जेकॾहिं सोचे हाणे अचूं था नालनि ते जेका फाइनल आहे त पलीजे साहिबु इज़ द बेस्ट चॉइस, वन ऑफ द बेस्ट जजिस मां थी सघे थो, ॾिसूं त गवर्नमेंट पता कीअं छोकिरे मुंहिंजो ख़्यालु सदर साहिबु हिते पहुची वियो आहे इस्लामाबाद, ॾींहं ॿिनि में मसइलो इहो पर जजिस ते हाणे इहा बि कल्ह ईअं जेके मुख़्तलिफ़ मीटिंग्स थियूं आहिनि,
छो त हीअ रुगो चौधरी निसार ऐं वज़ीर आज़म जे ख़त जी ॻाल्हि कोन्हे, इन ते बैकडोर ते बि ॻाल्हि ॿोल हले पई। अच्छा, बैकडोर त तव्हां मूंखे ॻाल्हि ॿुधाइण पिया चाहियो, थियरी आहे, तव्हां फतह थियरी जी ॻाल्हियूं कंदा? न, हिन में खुर्शीद शाह, फारूक नाइक, ख्वाजा आसिफ ऐं इसाक डार, होॾां 2 माण्हू आहिनि, होॾां 2 माण्हू आहिनि, त इहे बैकडोर ॻाल्हि ॿोल हले इहे पई। सभु जो सभु उहे माण्हू आहिनि जेके तमामु हिकिड़ा जे डॉज़ हूंदा आहिनि न, माना अमन करण वारा, ठाहिण वारा, ॻाल्हि खे ठाहे हलण वारा, लचक रखण वारा, ऐं हिक ॿिए खे अकोमोडेट करण वारा, कंहिं नतीजे ते पहुचण वारा। पर ॿी थियरी आहे, त मां तव्हां ज़िक्र पिया करणु चाहियां, उहा इंटरनेशनल लेवल ते सर्कुलेट थी आहे, उहा कुझु जाइ ते हले पई। उहा इहा आहे त अमेरिका वञे पियो विड्रॉल अॻे साल 2013, 14, 15, 3 साल हुननि खे पाकिस्तान में इलेक्टेड गवर्नमेंट सूट नथी करे। अच्छा, ॿियो पाकिस्तान में कंहिंखे नथी करे? ॿियो पाकिस्तान में सभ खां वॾी MK नथी करे। तव्हां ॾिठो कल्ह कीअं फॾो थियो, वरी हिकदमि किथां प्रेशर आयो पोइ त थियो। ॿियो पाकिस्तान कंहिंखे सूट नथी करे। ॿियो त उहे फोर्सिस आहिनि जेके इलेक्शन जेके मिलिट्री जूं, जंहिंमें जनरल मुशर्रफ ऐलान कयो आहे। अच्छा, उनखां पोइ ॿियूं फोर्सिस कहिड़ियूं आहिनि, ॿियूं उहे गिवन फोर्सिस में जेके इमरान ख़ान बि चाहींदो इलेक्शन में वञूं, पर न थिए त बि शायदि पार्टनर थिए। पीपल्स पार्टी बि डमाडोला करे सघे थी, पर जेको अहम मसइलो आहे उहो आहे PMLN जो। बिल्कुलु, जेके इहे सभु थियरियूं अचनि पियूं नेशनल इंटरनेशनल के बि स्पेक्ट्रम मां, तव्हां PMLN खे माइनस करे न इलेक्शन था कराए सघो, न मुल्क हलाए सघो था हाणे। सही। सो उन्हनि जो जेको चांस आहे उहो खसे केरु नथो सघे। फेयर ट्रायल जो भली इलेक्शन खटनि न खटनि, त उहो अञा ताईं मार्केट उहा गर्दाब में आहे। ऐं उन में वॾियूं थियरियूं आहिनि। जेको हफ़ीज़ साहब वियो, हफ़ीज़ शेख, उन जे जाइ ते ॿियो नालो बि नओं अञा टपकियो आहे। उहो चवनि था त अहिड़ो को माण्हू हुजे जो केयरटेकर में वञे, पर अहिड़े क़िस्म जी जेके थियरियूं आहिनि, आख़िरी ॾींहुं हाणे मुशर्रफ बि ईंदो, चए थो त मां पहिरें हफ़्ते अची वेंदुसि। मुश्किल आहे अचणु। ऐलान अॻु में बि कई, हींअर बि ऐलान कयो, ऐलान करण त कुझु कोन्हे, पर उहो हुनखे सम्झे पियो। पर जनरल मुशर्रफ खे अचण जी ज़रूरत ई कोन्हे का। मुल्क में अहिड़ा माण्हू आहिनि जेको उहो उन्हनि फोर्सिस जो उहो कमु करे सघनि था जेको जनरल मुशर्रफ कंदो, या को ॿियो करे सघे थो। पर उन सूरत हाल जे बावजूद बि लॻे ईअं पियो त हाणे इलेक्शन जो रस्तो सिधो क्लियर आहे। ऐं उन में पीर साहब पघारे चयो, पीर साहब अॻु में काफ़ी भेरा चयो त चूंडूं थींदे नज़र नथियूं अचनि, या शुरू में चई वॾी रतो चाण जो अंदेशो आहे, पर अॼु हुन PMLN बहितरीन ॻाल्हि इहा कई आहे त हिकु ॾींहुं असेंबली टोड़ण जी ॻाल्हि त हिकिड़ी थी वई आहे। इहो जेको बैक चैनल तव्हां ॿुधायो। नंबर 2, हाणे रुगो नाले ते इतफ़ाक़ करिणो आहे त करे वठंदा, ऐं इहो तमामु ज़बरदस्त हूंदो त हिन वक़्तु इहे सभु फोर्सिस गॾिजनि। ॾिसूं त थिए छा थो इलेक्शन में। ऐं इलेक्शन में त काफ़ी तब्दीलियूं ईंदियूं हिन दफ़े। सही ॻाल्हि आहे। वोटर टर्न आउट चेंज हूंदो, तमामु वॾो हूंदो, वोट पैटर्न्स में फ़र्क़ु हूंदो। ऐं हीअ जेको ॾिसो, हूअं बि चवंदा आहिनि, इन ते वॾियूं स्टडीज़ आहिनि, चवनि था त पाकिस्तान में 3 इलेक्शन था हलण ॾियो, 2 तसलसल सां, 3 तव्हांखे रिज़ल्ट अहिड़ो ॾींदी जो तव्हांखे बिल्कुलु टर्न अराउंड थी वेंदी सूरत हाल। त हिकिड़ी त 2002 में थी इलेक्शन, उहा थोरी इंजीनियर्ड इलेक्शन हुई। 2008 वारी क़दुरु बहितर हुई। ऐं हीअ इलेक्शन त हिन वक़्तु सभिनी जो ज़ोर आहे। ऐं अहिड़ी 2013 वारी इलेक्शन अगरि 2015-16 में ॿी थी वई, जेको टर्म पूरो थींदो 16 में वञी, त मुंहिंजो ख़्यालु पाकिस्तान जे लाइ तमामु बहितर हिकिड़ी सूरत हाल हूंदी। न, पर उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि, त ज़ाहिर आहे जमहूरी अमल जेतिरो उन में तसलसल हूंदो ओतिरी वधीक बहितरी ईंदी। ऐं माण्हू बि हिन सां जेको आहे इदारा मज़बूत थींदा, माण्हुनि खे ख़बर पवंदी, पंहिंजे नुमाइंदनि जो एहतिसाब थींदो, त उहे जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे रवैयनि में बहितरी ईंदी। जो असां वटि इहो आहे त 80 वारे 90 वारे ॾहाके में असां ॾिठो त असां वटि 4 हुकूमतूं ठहियूं 10-12 सालनि जे अरसे में, ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो वॾो डिघो दौर अची वियो वरी आमदद जो। ऐं हीअ हुकूमत हिन में हींअर बि तव्हां रोज़ अख़बारूं खणी ॾिसो, TV या टॉक शो ॾिसो, अलाए केतिरा माण्हू आहिनि, कालम निगार आहिनि, एंकर आहिनि। उहा सॼी हिस्ट्री आहे। 50s में एॾियूं हुकूमतूं पाकिस्तान में आयूं जो इंडियन सरबराह चयो त मां धोती नथो मतिरायां। अॼु बि हू माण्हू जेका ज़बान था ॻाल्हाइनि, इहे कालम निगार या एंकर या मुख़्तलिफ़ जेके गेस्ट थी अचनि था मुख़्तलिफ़ TV शोज़ में, उन्हनि खे त जमहूरियत अखियुनि ॾिठे नथी वणे। हू चवनि था अॼु नहीं तॾावेट थिए, हू सिधो अथऊं हाणे दावतूं पिया ॾियनि गैर सियासी गैर जमहूरी क़ुवतुनि खे, त उहे अचनि, हिननि त मुल्क तबाह करे छॾियो। तव्हां चुप करे छो वेठा आहियो? उन्हनि खे चयो अथनि त जनरल कियानी साहिब खे जेको ख़िताब ॾिनो अथनि त जनरल गोरबाचोफ सुभाणे सॼो विधे तूं। माना इन क़िस्म जूं शयूं थियनि पियूं त जॾहिं त शेख रशीद हुनखे होम्योपैथ जनरल चवंदो आहे। इहे त फोर्सिस पंहिंजा, पर हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त मिलिट्री अहिड़े क़िस्म जे मामले में हिन महिल ताईं तमामु ज़बरदस्त किरदारु अदा कयो आहे। हाणे बि जेका जनरल कियानी जी ॻाल्हि ॿोल थी मीडिया सां, उहा बि साम्हूं आहे। ज़ाहिर आहे उहा ख़राबु जेका कल्ह कराची जी मौजूदगी
तव्हांखे यादि आहे त कल्ह हिनखे जोड़े ॾिठो पिए कई माण्हुनि त कराची में जनरल कयानी पिया सीजे पिया हीउ केस बि सुप्रीम कोर्ट वारो हले पियो उन खां पोइ फसाद MQM जो इहो डेडलाइन त गैर मुहीना मुदत लाइ वेंदासीं स्ट्राइक वरी 2 कलाक जे अंदरि विड्रॉल उनखे विड्रॉ कयूं उनखे पंहिंजे ये इतला हिते हुआ न त पाक फौज मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पॉकेट्स खे घेरे में वठी छॾियो आहे। एग्ज़ैक्टली न कल्ह उन असाउन जो मामिलो बि उन में हिननि खे इहो बि ख़तरो त को ग्रैंड ऑपरेशन जेको कराची में लेड बाय मिलिट्री हिकिड़ो सर्जिकल ऑपरेशन फॉर 2 वीक्स या 3 वीक्स या मे बी 10 डेज़ थिए ऐं उहो शायदि जनरल साहिबु हुते पहुतो आहे ऐं को अहिड़ो मामिलो काई कोशिशि हालांकि जनरल साहिबु त वियो पंहिंजे के ॿिए मामले पर ख़ासि हिन इशू ते उनखे पर कंसर्न त मिलिट्री जो आहे छो त कराची में केरु आहे कराची में रेंजर्स आहिनि रेंजर्स जेका आहे ऑपरेशनल कमांड आहे उहो मिलिट्री हथ में आहे रेंजर्स जो को पंहिंजो हिनखे कंटिन्यू कयूं था सिकंदर टाइम सां ब्रेक जो हिते हिकिड़ी अहम शइ आहे उहा मां चाहींदुसि पाण डिस्कस कयूं जेको अब्बास टाउन वारो धमाको उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ रूमर्स SMS ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेके ॻाल्हियूं कनि पिया उन ते पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं नाज़रीन टाइम सां ब्रेक जो अचूं था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर हाणे ॾिसो कोयटा में पाण ॾिठो 2 धमाका थिया ऐं उन में जेको हज़ारा बिरादरी खे निशानो बणायो वियो 80 खां वधीक लाश ॿई भेरा उहो रखियो वेठा हुआ मजलिस वहदत मुस्लिमीन सॼे मुल्क में जेके शिया कम्यूनिटी आहे उहा ऐं उन सां गॾु ॿिया ज़ाहिर सुन्नी बि गॾु हुआ किथे किथे सियासी दुरियूं बि गॾु हुयूं उन्हनि जी हिमायत में वाक़ई उन सां हिकिड़ो जेको सान्हो थियो ॿई भेरा उहो तमामु वॾो सान्हो हो ऐं उन ते ज़ाहिर केरु बि ख़ुशी नथो मल्हाए सघे ऐं सभिनी उन्हनि जी सपोर्ट कई। हिते पाण ॾिसूं था अब्बास टाउन वारो अब्बास टाउन में असांखे मजलिस वहदत मुस्लिमीन किथे एहतिजाज कंदे छो नथी नज़र अचे शिया जेके आलिम आहिनि उन्हनि पारां इन क़िस्म जो एहतिजाज न थियो MQM उन सॼे जेको मामले जो आहे उनजो सॼो क्रेडिट MQM खयो एहतिजाज करिणो आहे उते पहुचणो आहे माण्हुनि जी सार संभाल लाइणी आहे ॼाणायल मुदे ताईं हड़ताली काल ॾियणी आहे वरी वापसि वठणी आहे चयो इहो पियो वञे त इहो त उहो बारूद भरियल गाॾी हुई कोन हुते को गुदाम हुए जेको हथियार ऐं बारूद ज़ख़ीरो करण जो ख़ुदि MQM ते इल्ज़ाम आहे त उन्हनि जो को गुदाम हो जेको जंहिंमें ओचितो ब्लास्ट थियो आहे। अता इहो त काफ़ी आहिनि सर्कुलेट थियूं ॻाल्हियूं ऐं चवनि था त इंटेलिजेंस रिपोर्ट्स बि आहिनि त गुदाम हो को ॿी एक्चुअली MQM में क्रेडिट खणी कोशिशि कई पर खणी कोन सघिया गैर मुहीना मुदत जी ॾिनो स्ट्राइक कॉल उहा वापसि करणी पियूं छो जो काफ़ी इंटरनेशनल प्रेशर ॿिन्हिनि ते हो ऐं नेशनल लेवल ते बि को इन तरह जी पज़ीराई त कोन्हे का एज़ अ गवर्नमेंट जे तौर ते बि ॿियनि हवालनि सां बि ॿियो जेको मामिलो आहे त जेका वहदत मुस्लिमीन हुयूं या इहे जेके अहले तशय्युद जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो रिएक्शन त आयो पर कराची जे अंदरि एतिरो प्रॉब्लम आहे जो हू कोयटा वांगुरु उहो मुनज़म कोयटा में त हिकिड़ी बिरादरी हिकिड़ो कोर्ट यार्ड हो जंहिंजे अंदरि वाक़िया थिया पोइ उन जे लाइ उते उहो एहतिजाज आहे की इन तरह सां पीसफुल खणी वञण लाइ पॉसिबल हो कराची में त अहिड़े क़िस्म जी तव्हां केरु नथो करे सघे सुल्तान सो कराचीअ में इहे मिक्स थी वियो हिन में हाणे 2 ॻाल्हियूं थियूं हिकिड़ो त टच उहो सां तव्हां हाणे मां तव्हांखे कैनवास मिलाए कोशिशि पियो कयां 2 वाक़िअनि जो ज़िक्र तव्हां कयो फेबरवरी मार्च में कोयटा में अब्बास टाउन साईं हाजन शाह जी मौत सॉरी जेका इहा शहादत थी आहे हिते पंहिंजो शिकारपुर में साईं हुसैन शाह ते अटैक जैकबाद में अने उहो सॼी सिंध हाणे ॾिसो त इहो जोड़ियो त इहो सॼो आहे मज़हबी इनखे रेडिकलाइज़ करणु इनखे रंग उहो ॾियणो हो जो हिकदमि मतिलबु अहिड़ो मामिलो कयो जो जीअं कोयटा पहिरें अटैक ऐं ॿिए अटैक खां बंदि थियो ईअं सिंध खे जैकबाद बि एंड आहे ऐं कराची बि एंड आहे उनखे बंदि कजे ऐं हिन मामले खे वधाइजे हिकिड़ो मज़हबी रंग अहिड़ो ॾिजे छो जो इहा जेके तव्हां ॾिसो त जेको नस्ली तहसब आहे उहो बि हलाए ॾिठो सिंधी नॉन सिंधी ऐं ॿियूं फ़र्क़ु बची विया पॉलिटिकल पोलराइज़ेशन बची वई हाणे आख़िरी कलर रहियो न रिलीजन जो उहो बलोचिस्तान में मल्हाइणो हो बलोचिस्तान में रिलीजन जो कलर अॻु न हो इहो रीसेंट फिनोमिना आहे सिंध में बि इन तरह जो कलर न हो जहिड़नि झगड़नि जो इहो जेको रिलीजन जो कलर आहे शिया सुन्नी फसाद इहो जंग मां स्टार्ट थियो अॼु बि हेडक्वाटर हुनजा उते आहिनि माण्हू उते आहिनि उते वरी मामिलो आहे ऐं 80s खां वठी 30 सालनि खां लिंगरान कयो आहे प्रॉब्लम कंहिं न कंहिं फॉर्म में त इहो उन्हनि सिंध खे बि उन लपेट में आणण जी कोशिशि कई फोर्सिस उहे साॻियूं आहिनि त कंहिं तरीक़ेकार सां मुल्क में एॾी अनारकी फैलाइजे एॾो मामिलो ख़तरनाक थी वञे जो जेको हीउ इलेक्शननि जो रस्तो आहे या मुल्क में जेका नॉर्मलाइज़ेशन आहे या जेका पीसफुल ट्रांज़िशन जेका ट्रांसफॉर्मेशन आहे इनटू अनदर पॉलिटिकल गवर्नमेंट उहा पॉसिबल न थी सघी। चलो हाणे उन पोयां छा आहे ज़ाहिर हिकिड़ी थ्योरी हिकिड़ी तय ॻाल्हि आहे त उन जंहिं बि इहे कोशिशूं कयूं उन्हनि खे का पज़ीराई न मिली सही
अवामी तौर ते यस माण्हू गॾु आहिनि, जीअं तव्हां चयो ॾुख थिए थो, सॼो मुल्क गॾु आहे, अहिड़े तशियत बि गॾु आहे, मुस्लमान बि गॾु आहे, ॿियो बि गॾु आहे, पर उन ॻाल्हि जेको ट्रिगर ऐं चेन रिएक्शन थिए ईअं न थियो अहिड़े तशियत जो मामिलो थियो, हिननि उथी वञी हुननि जा माण्हू मारिया, त माना जंहिं बि वारदात कई उन साज़िश नाकाम थी वई थींदी नज़र पई अचे। ऐं उहो मामिलो जेको चेन रिएक्शन हो फॉर आई मीन जेको रिलीजियस ऐं वायलेंस जो उहो थी न सघियो। ॾिसो हिन खां पोइ हाणे उतां न कुझु मिलियो त वरी रेंजर्स जा ॿ एहलकार लियारी मां अगवा थियनि था, पोइ उन्हनि जा वरी लाश मिलनि था, उन खां पोइ रेंजर्स जो ऑपरेशन शुरू थी वियो अॼु लियारी में। हाणे वरी उन पासे रुख मोड़ण जो वरी जेका हिकिड़ी ॿी कोशिशि आहे त माना भाउर जेके पंहिंजा आहिनि से लॻा पिया आहिनि त किथां न किथां को पंहिंजो मक़सदु ज़रूरु हासिलु ज़ाहिर आहे हू त जेके अहिड़ियूं फोर्सिस आहिनि त आख़िरी वक़्त ताईं चाहींदियूं त कहिड़ो ॿियो हेॾो वॾो मुल्क आहे, हेॾो सारो 180 मिलियन जो, बल्कि हाणे त 120 मिलियन थी वियो, 20 मिलियन हा 20 मिलियन। उन में सूरत हाल इहा आहे, तव्हां ॾिसो त इहो इहा ठकाठुकी इहो गड़बड़ इहा पई हलंदी कंहिं न कंहिं फॉर्म में, छो जो पॉलिटिकल फोर्सिस बि को वॾो स्ट्रांग ऐं रोबस्ट ऐं हिकिड़ो पावरफुल एक्शन त कंहिं जाइ ते न कयो, न कराची में कयो, न बलूचिस्तान में कयो, न दहशतगर्दी जे ख़िलाफ़ कयो, त उहे फोर्सिस त आहिनि कामयाबु, चलो जिते जिते मौक़ो मिलंदो उहो एफर्ट कनि। टाइम ख़तमु पियो थियो। सभिनी खां पहिरीं मुल्क जूं जेके मेन स्ट्रीम जूं पार्टियूं आहिनि, इमरान ख़ान तव्हां ॾिठो त हर 15 ॾींहं हर हफ़्ते या ॿिए हफ़्ते ॿिए हफ़्ते कंहिं न कंहिं शोबे ते पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी ॾिए पियो, माना जेको हिकिड़ो जामे मंशूर हूंदा उन अञा ताईं अनाउंसमेंट न आहे थी तारीफ़ मुस्लिम लीग नून जो पंहिंजो अॼु प्रोग्राम ॾेई छॾियो आहे ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां, जंहिंमें उन्हनि तमामु अहम ऐलान कया आहिनि। हिकिड़ो इहो त 6 महीननि अंदरि मकानी इदारनि जूं चूंडूं कराए छॾींदासीं। नंबर 2 2 सालनि में जेको हीउ तवानाई जो बहरान आहे उहो ख़तमु कंदासीं। नंबर 3 जेके मज़दूर जो घटि में घटि जेको उजूरो आहे उहो 15,000 रुपया असां मुक़ररु कंदासीं। उन खां ॿियूं शयूं बि आहिनि, पर अहम शयूं इहे आहिनि। त हाणे सभिनी खां पहिरीं ॻाल्हि मकानी इदारा हीअ पाण ॾिठो त 2011 में उहो ख़तमु थी वियो, 9 में। उन खां पोइ प्रोविंशियल सब्जेक्ट थी वियो, हा प्रोविंशियल भाई 9, 10, 11, 12 ही जेके 3 साल गुज़रिया त PMLN आख़िर पंजाब जे अंदरि प्रोविंशियल सब्जेक्ट 3 सूबनि जो ज़िम्मो चलो पीपल्स पार्टी एतारीन खे ॾियो, पर पंजाब में त छो न करायूं। उते बि शहबाज शरीफ़ साहब खे मॉडल सूट थो करे, अकेलो पाण चंद ब्यूरोक्रेसी जा माण्हू इलेक्टेड जेके माण्हू आहिनि पंजाब में, चूंडूं त थियो हुते लॉ पास कोन थियो आहे, मोर ओवर हर दफ़े उहो कोर्ट में चैलेंज थियो आहे, हर दफ़े हर शइ वञी हू 3 महीना या 6 महीना टाइम वठी ईंदा आहिनि, उते 4 खां 5 दफ़ा डेट्स एक्सटेंड थी वञनि, त हुननि खे सूट नथो करे। अता ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में KP हुजे, सिंध हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, हे जेके मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि इन्हनि मां कंहिंखे बि लोकल गवर्नमेंट सूट न कंदी आहे। लोकल गवर्नमेंट कंदा, तव्हांखे यादि आहे 85 में ही 79 में ज़्यादा थोरो लोकल गवर्नमेंट को प्रमोट कयो, ही जेको गिलानी साहब आहे, ॿिया 2 इहा सॼी क़यादत उतां आई। प्रॉब्लम इहा ही जे ईअं था कनि त पोइ हिननि खे पंहिंजो ख़तरो फील थो थिए, हालांकि बजाए जो ही पॉलिटिकल हिकिड़ो पॉलिटिकल ट्रांसफॉर्मेशन कनि, पंहिंजा माण्हू हुन मां तयारु कनि, एज़ अ नर्सरी हुनखे वठनि, उनखे अञा बहितर बणाइनि, हर कंहिं ख़तरो आहे त सुभाणे उन लोकल गवर्नमेंट में छा आहे, लोकल गवर्नमेंट में इहो आहे त जेतिरा बि खाता आहिनि उहे हाणे त डिवॉल्व थी वियूं सर्विसिस, हितां मर्कज़ मां हली वियूं सूबनि खे, पोइ बाद में समूरा जेके खाता आहिनि उहे ॼणा हेठि ॾींदा। आख़िरी ॻाल्हि, हेठि ॾींदा त रिसोर्सिस ॾींदा, पोइ प्रोविंशियल गवर्नमेंट वटि छा हूंदो, न हूंदो त पोइ CM किथां हूंदो, PM किथां हूंदो, एग्ज़ैक्टली। त ही नथा चाहिनि, कोई बि नथो चाहे। तव्हां ॾिसो त लोकल गवर्नमेंट तवानाई जो बहरान, हाणे पीपल्स पार्टी ॾिसो चए पई हाणे आख़िरी तवानाई जो बहरान, हिकिड़ी ॻाल्हि आहे हुन में करे वञा त कमल तव्हां कायरा फेडरल मिनिस्टर आहे, हुन कुझु ॾींहं अॻु में चयो चई असां हिन वक़्तु जेके मनसूबा लॻाया आहिनि उहे मनसूबा मुकमिल थींदा अॼु खां साल खां पोइ, 1.5 साल खां पोइ, 2 सालनि खां पोइ, ऐं पोइ जेका नई हुनजो त घणो करे असां ई ईंदासीं, पर जेकॾहिं असां नथा अचूं त नई हुकूमत जेका ईंदी उहा सॼो हुनजो फ़ाइदो हासिलु कंदी। यस, हिकिड़ो त इहो आहे, कुझु मनसूबा आहिनि जेके हिन जा पाइपलाइन में आहिनि। हाणे बि तव्हां ॾिसो वापडा चेयरमैन जी सॼी टीम लॻी पई आहे ॾींहुं राति, उहे 2-4 मनसूबा सदर साहिब 2-3 ॾींहं अफ़्ताब कया आहिनि, नीलम झेलम बि तयारु आहे, 1200-1300 आहे हुनजी मेगावाट, उन खां पोइ USAID बि ठीकु ठाक माना तवानाई पकड़ाई आहे। पर प्रॉब्लम इहो आहे जो पाकिस्तान में एनर्जी जो बुरान त इहो सेल्फ क्रिएटेड आहे। हिननि वटि 21-22 त कैपेसिटी आहे पावर जनरेट करण जी, टोटल असांखे 18-19 घुरिजनि, 17 खां 19 फ्लक्चुएट कंदी आहे पीक सीज़न जे अंदरि बि। त भाई पहिरियां तव्हां उहो जो PSO जेके कंपनियूं आहिनि, पावर प्रोड्यूसिंग कंपनियूं, उन्हनि जो पेमेंट्स कयो त उहो मामिलो पंहिंजा पावर प्लांट एक्ज़ैक्टली उहो थिए। उन खां पोइ तव्हां अल्टरनेट एनर्जी ते वञो, तव्हां वटि कई वसीला आहिनि, हीअ जेको सिंध जो कोल आहे या हाणे विंड आहे, सिंधी विंड मिल्स आहे, उन खां पोइ ॿिया वसीला ज़रिया आहिनि, ऐं हीअ इथनो फ्यूल आहे जेको हीअ कमंद मां ॿियनि मां एनर्जी जा कई ज़रिया आहिनि। पर हिते एनर्जी जेको बुरान आहे उहो जीअं कालाबाग डैम पॉलिटिसाइज़ थी वियो, हाणे एनर्जी बुरान थी वियो पॉलिटिसाइज़। अदरवाइज़ एनर्जी ते असीं काफ़ी वर्क कयो आहे, माण्हुनि खे बि ख़बर आहे, जेके एक्सपर्ट
एक्सपर्ट्स आहिनि, इहो टोटल अगरि संजीदगी सां सचाई सां वियनि त विदिन 2 आवर्स हल थी सघे थो। तव्हांखे यादि आहे हीउ जेको RPPs वारो मामिलो आयो, रेंटल पावर प्रोजेक्ट्स, हीउ 2006 में लियाकत जो ई हूंदो वापदा मिनिस्टर, उन दौर में अप्रूव थियो। हिननि ते इल्ज़ाम इहो परवेज़ अशरफ ते आयो त हिननि रेट रिवाइज़ कया। मतिलबु जेकॾहिं इनखे हलणु ॾियां सुप्रीम कोर्ट कंहिं न कंहिं फॉर्म में, त हेॾियूं मुल्क में IPP जी ॻाल्हि था करियूं त उहो मोहतरमा जॾहिं शुरू कयो हलणु ॾिनो वञे उनखे तव्हां शट डाउन कयो, RPPs खे बि शट डाउन कयो, मेजर इन्वेस्टमेंट तव्हां थियणु कोन था ॾियो। अच्छा, पोइ आख़िर दुनिया में न ईंदी त पोइ तव्हां पाण छा में कंदा? पोइ आख़िर में वाहिद हल आहे त फर्स्ट क्लास तरीक़े सां हू जेको असांजो दोस्त आयो सिंध मां, उहो जेको पाणीअ ते पे इंजन हलाए, त पोइ उनखे तव्हां मौक़ो ॾियो, गिव हिम अ चांस, ही कैन आई मीन डू द मिरेकल्स। चलो, पर वरी हिकिड़ी जेका आहे शाबाश ॾियणी पवंदी मुस्लिम लीग नून खे, त उन सभिनी खां पहिरीं पंहिंजो मंशूर आंदो आहे ऐं कुझु शयूं हुन में बिल्कुलु वादे आहिनि। मुस्लिम लीग नून में तमामु वॾी हिन जी आहे जेका टीम तमामु बहितरीनु आहे ऐं हू सम्झनि पर कहिड़े ॾिसो, इहा आहे उमेद आहे त ईंदड़ हुकूमत तमामु कैलकुलेटेड पॉलिटिकल पार्टी जी मूव्स, माण्हू बि गॾाए रहिया आहिनि, इफ्ताह बि कराए रहिया आहिनि, मेट्रो बि करे रहिया आहिनि, हीअ ॾेई रहिया आहिनि, सर्वेस में पंहिंजो पाण खे प्रोजेक्ट करे रहिया आहिनि, पैसा इंजेक्ट करे रहिया आहिनि, त हू त अचनि पिया बिल्कुलु वॾे तरीक़े तमतराग सां। जेका पीपल्स पार्टी में हिन बदकिस्मती आहे त हू थोरो परेशान आहिनि, हुन खां कंसॉलिडेशन ई कोन थी थिए। हिन लाइ वरी पलीअ साहिब जी ज़िक्र पाण कयो त पलीअ साहिब जो हिकिड़ो मशहूरु शेर आहे, गीत आहे त जहाँ के ॾियो मुबारकूं असीं पिया काईंदा अचूं, सही काईंदा अचनि पिया ऐं वरी उमेद सां आहिनि, हुनखे ख़बर आहे त नेक्स्ट गवर्नमेंट असांखे मिलणी आहे, एतिरा पूरी उमेद हाणे उहो जेके सर्वेस जी ॻाल्हि मूं कई ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं आहिनि, जीअं माण्हुनि जी शमूलियत आहे त पूरी उमेद तमामु घणा आहिनि ऐं हू चाहिनि था हर सूरत में इलेक्शन थिए। अगरि जेके नेक्स्ट गवर्नमेंट बि न बि आई पीपल्स पार्टी त ही दे विल बी द मेजर पार्टनर्स। सही, हिननि खां सवाइ सेनेट हिननि वटि आहे, लेजिस्लेशन पॉसिबल न हूंदी, बजट पॉसिबल न हूंदी, सेनेट पीपल्स पार्टी वटि आहे न, एग्जैक्टली ऐवान सदर हिन वटि आहे फ़िलहाल 5-6 महीना, हुन खां पोइ फेडरेशन में इक्वेशन अहिड़ी ठाहींदा जो ॿियो टर्म ज़रदारी साहिब खे मिली सघे थो। सो पीपल्स पार्टीअ खां त कंध नथा बचाए सघनि हिन वारा बि, इन करे तव्हां ॾिसो मुखालफ़त जी हिकु लिमिट आहे, मतिलबु मियां साहब अञा ताईं हुन में नथो वञे। चलो, ऐं ॿिन्ही दौरनि खे छा कजे छा न कजे। टाइम ख़तमु थियो प्रोग्राम जो, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असां जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे उहा तव्हांजे साम्हूं रखी आहे। सुभाणे कंहिं नए मौज़ू ते नए इशू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं सिकंदर उलिया साहिब खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।